सोने खे हासिल करण जी हिन तेज़ तरीन रोड में दुनिया जा वॾा वॾा मुल्क हर ॾींहुं जदीद खां जदीद तर टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करे रहिया आहिनि। सोने खे हासिल करण जे हिन जुनून में इंसान ज़मीन जी सतह खां मथे आसमान जे ऊचाइयुनि ताईं पहुची चुको आहे। कुझु साइंसदाननि जो ख़्यालु आहे त ख़ला में तमामु घणे मिक़दार में सोन मौजूदु आहे। साइंसदाननि पंहिंजे सोलर सिस्टम में प्लैनेट्स खां अलावा अहिड़ा पत्थर बि ॾिठा आहिनि जिन में घणे मिक़दार में सोन मौजूदु आहे। जी हा, ही आहे गोल्डन एस्टेरॉयड। गोल्डन एस्टेरॉयड जंहिंजो असल नालो 16 साइकी आहे, इहो घणे भाङे मेटल्स यानी धातु जो ठहियलु आहे, जंहिंमें आयरन, निकल ऐं घणे मिक़दार में सोन मौजूदु आहे। दोस्तो, हिकु अंदाज़े जे मुताबिक़ ही एस्टेरॉयड एतिरो त क़ीमती आहे जो ही दुनिया जे हर इंसान खे खरबपति बणाए सघे थो। असां वटि अञा एतिरी एडवांस टेक्नोलॉजी मौजूदु न आहे जो हिन पत्थर खे ज़मीन ताईं खणी अचिजे, पर मुस्तक़बिल में असीं शायदि इन क़ाबिल बणिजी सघूं त अहिड़नि पत्थरनि खे ज़मीन ते आणे सघूं। छा अव्हां जे ज़हन में इहो सुवाल पैदा थिए थो त छा असीं हिन एस्टेरॉयड ताईं पहुची सघूं था? त उन जो जवाबु आहे हा, छो त नासा ऐं जापान जी हिकु स्पेस एजेंसी मिली करे हिन एस्टेरॉयड ते वञण जो मिशन ठाहियो आहे। ही मिशन 2022 ताईं लॉन्च कयो वेंदो। दोस्तो, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहो त जीअं अव्हां गोल्डन एस्टेरॉयड ऐं नासा जे हिन मिशन मुतलिक़ मुकमल ॼाण हासिल करे सघो। दोस्तो, साइंसदाननि जी तहक़ीक़ मूजिबि लॻभॻि 4.6 बिलियन साल पहिरियां हिकु इंटरस्टेलर क्लाउड ज़रिए असांजो मौजूदा सोलर सिस्टम वजूद में आयो, जंहिंमें सिज ऐं ॿिया 8 ग्रह मौजूदु आहिनि। असांजे सिज ऐं प्लैनेट्स सां गॾु ॿिया खोड़ सारा एस्टेरॉयड बि असांजे सोलर सिस्टम में मौजूदु आहिनि, जिन में ही एस्टेरॉयड यानी गोल्डन एस्टेरॉयड, जंहिंखे 16 साइकी चयो वेंदो आहे, मौजूदु आहे। दोस्तो, जहिड़ी तरह पंहिंजे ग्रह ते 71% पाणी ऐं 30% धरती ऐं उन सां गॾोगॾु पहाड़, सहरा, झंग वग़ैरह मौजूदु आहिनि, अहिड़ी तरह ख़ला में मौजूदु एस्टेरॉयड पंहिंजे ग्रह जियां न आहिनि। कुझु एस्टेरॉयड पत्थर, पारी ऐं मिटी जा ठहियल आहिनि, जिन खे रबल पाइल चयो वेंदो आहे, ऐं कुझु एस्टेरॉयड मेटल यानी धातुअनि जा ठहियल आहिनि, जहिड़ी तरह ही एस्टेरॉयड आयरन, निकल ऐं सोने जो ठहियल आहे। गोल्डन एस्टेरॉयड, जंहिंजो असल नालो 16 साइकी आहे, मार्स ऐं जुपिटर जे विच में एस्टेरॉयड बेल्ट में मौजूदु आहे, जंहिंजो सरफेस खोड़ सारे मेटल्स सां ठहियल आहे। साइंसदाननि जो इहो ख़्यालु आहे त हिन एस्टेरॉयड जे अंदरि मौजूदु आयरन ऐं सोन पाणियात शक्ल में बि मौजूदु आहे। नासा जी रिपोर्ट मुताबिक़ हिन एस्टेरॉयड जी ड्रैग लॻभॻि 140 मील ऐं 226 किलोमीटर आहे। ही एस्टेरॉयड असांजे चंड जो कुल 1% आहे। ही एस्टेरॉयड सिज जो हिकु चक्कर लॻाइण में धरती जा 5 साल लॻाए थो। ही एस्टेरॉयड असांजे सोलर सिस्टम में मौजूदु वॾनि एस्टेरॉयडनि मां 7 नंबर ते वॾो एस्टेरॉयड आहे। एरिज़ोना स्टेट यूनिवर्सिटी जे प्रिंसिपल नासा जे डिस्कवरी प्रोग्राम में हिन एस्टेरॉयड ते वञण जो मंसूबो तजवीज़ कयो आहे। ऐं हिन मिशन जो नालो ई 16 साइकी रखियो वियो आहे। हिन मिशन ते कम बि शुरू थी चुको आहे। साइंसदाननि जो ख़्यालु आहे त हिन एस्टेरॉयड ते वञण खां पोइ घणो कुझु नओं ॼाणण लाइ मिलंदो। हिन एस्टेरॉयड ते वञण खां पोइ प्लैनेट्स जे कोर जे बारे में पिणु ॼाण हासिल करे सघिबी। हिन एस्टेरॉयड जो घणो हिसो सोने जो ठहियलु आहे। इहो ई सबबु आहे जंहिं सबबु साइंसदाननि जी दिलचस्पी में वधीक इज़ाफ़ो कयो आहे। मिशन 16 साइकी पहिरियों अहिड़ो मिशन आहे जेको मेटल वर्ल्ड यानी धातुअनि जी दुनिया ते मोकिलियो वञे थो। जेकॾहिं सभु कुझु ठीकु हलंदो रहियो त ही मिशन 2022 ताईं लॉन्च कयो वेंदो, जेको 2023 ताईं मार्स ते पहुची वेंदो, ऐं मार्स ते पहुचण खां पोइ संदसि कशिश जे ज़रिए 16 साइकी ॾांहुं वधंदो ऐं 31 अक्टूबर 2026 ताईं हिन एस्टेरॉयड ते पहुची पंहिंजी रिसर्च शुरू कंदो। दोस्तो, ही वीडियो अव्हांखे कीअं लॻी? हेठि कमेंट करे पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह ज़रूरु कयो। दोस्तो, असां जदीद टेक्नोलॉजी ऐं एडवांस साइंस बाबति दिलचस्प वीडियोज़ अपलोड कंदा रहंदा आहियूं। सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ असां सां सहकार करियो, वीडियो खे अॻिते शेयर करियो
असांजे चैनल सिंधी साइंस के सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन खे दबायो त जीअं हर नई अचण वारी वीडियो अव्हां ताईं बर वक्त पहुची सके। ईंदड़ वीडियो ताईं